बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, वक्तन बवक्तन तव्हांखे एग्रीकल्चर जी मालूमात जेका असांजे संदे ज़मींदारी नज़र मां गुज़रंदी आहे उहा तव्हां दोस्तनि जे अॻियां हमेशह शेयर कंदो रहंदो आहियां। अॼु तव्हांखे हिकिड़ी जिन्स ॾेखारियूं था। हिन जिन्स जो नालो आहे पर्ल ऐं हीअ बि सकरण वारनि जी ठहियलु आहे। ऐं हीअ उहा जिन्स आहे जेका गुज़िरियल साल जीअं असांजे दोस्त वटि कयल हुई त उन मूंखे ॿुधायो त 107 ॾींहंनि में हिन में लाभारो पियो। यानी सभिनी खां जेके जिन्सूं आहिनि TD1 खां तकड़ी जिन्स जेकॾहिं असां चऊं त हीअ पर्ल जिन्स आहे। अच्छा, हीअ पन मूं मुंहिंजे हथ में रखियो आहे त हिन खे तव्हां जेको आहे सो ॾिसी सघो था त हिन जी जेका विड्थ आहे या वेकर जेका आहे उहा 1 इंच खां मथे आहे। रुॻो ही हिकिड़ो पन न पर ऑल ओवर जेकॾहिं आउं तव्हांखे ॾेखारियां कैमरा सां वेझो ॾेखारियां हिनखे दोस्तनि खे त हीअ ॾिसो त हिन जी पन जी जेका वेकर आहे ऐं उहा अजीब क़िस्म जी आहे। हीअ ॾिसो केतिरो वेकर आहे। असां अॻु में बि सदाईं इहो चवंदा रहंदा आहियूं त कणिक जी प्रोटेक्शन या पैदावार वधण जो मेन सबबु इहो हूंदो आहे त कणिक जे पन जी जेका साइज़ आहे उहा घटि में घटि बि इंच न त इंच खां मथे हुअणु घुरिजे। त हीअ जेका जिन्स आहे हिन में ईअं ई आहे। ऐं हीअ छिडरी हुई जॾहिं असां पोखी हुई त हिन ॿिज में सुरो लॻल हो। हिकिड़े ज़मींदार खां वठी आयासीं, उन करे घटि जाइ पर पोइ असां हिन में मिक्सिंग कोन कई, ॿी का जिन्स कोन ईंदियूं छो त अॻिते लाइ हीअ जिन्स रखणी हुई। ऐं हाणे अहिड़ियुनि जिन्सुनि जी ज़रूरत आहे जेके तकड़ियूं हुजनि, जेके जल्दी जेको आहे पैदावार ॾियनि त वरी माण्हू वोण आसानी सां खाए सघे। त हीअ पोइ उन्हनि जो हिकिड़ो तसलसल आहे। सभिनी जिन्सूं जेके कणिक जूं आहिनि उन में सभ खां अॻिमी जेका आगाटी लहण वारी हीअ पर्ल आहे जेका गुज़िरियल साल 107 ॾींहंनि में लथी हुई। ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढा टेलर्स माना हिन कढिया आहिनि। बहितरीनु ॿुड़ो अथसि, झाड़ बि ज़बरदस्त, पननि जो जेको आहे सो सिस्टम ॾिसूं था त तमामु जेको आहे सो ॾाढी वणंदड़ जिन्स आहे। ऐं निमाणी आहे, कंध झुकियल आहे, हिन जो कंधु उभो कोन्हे। छो जो जेके ॿियूं जिन्सूं जेकर तव्हांखे असां हिते ॾेखारियो, जेकॾहिं कैमरामैन खे चवां त बैक साइड ते मोबाइल खे हिन पासे खणी वञो, इहा जेका इंडियन वैराइटी लॻी पिया त उन जा पन जेके आहिनि ड्रब वांगुरु आहिनि, माना सन्हा पन आहिनि। ऐं लॻल त ॾाढी घाटी आहे, ज़बरदस्त लॻी बीठी आहे, पर इहा ॾिसो तव्हां कैमरा सां त सॼी जेका आहे सा इन पन जी साइज़ एतिरी वेकरी न हूंदी जेतिरी पन जी साइज़ हिन पर्ल जी आहे। त माशाल्लाह हाणे ॾिसूं था त जीअं सर्दी हले पई उन जे हिसाब सां कणिकूं पंहिंजी मस्ती ऐं जोभन में जेको आहे सो हिन वक़्तु बिल्कुलु आहिनि। ऐं हिन जी जेका त खएं ख़बर पवंदी त घणी पैदावार थी ॾिए, छो जो मूं वटि पहिरियों दफ़ो लॻल आहे। ऐं मूंखे त जेको आहे सो हिन में सुठी उमेदु नज़र अचे पई त इंशाअल्लाह ताला हीअ बहितरीनु पैदावार ॾींदी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।